वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व स्वहाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चूंड फरमाया है हज़रत आदम अलैहिस्सलाम के, हज़रत नूह अलैहिस्सलाम के, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद के, हज़रत इमरान जी औलाद के जहानन जी अस्माए मुबारक अंबिया अलैहिस्सलाम जा आहिनि ऐं आख़िर में नालो हिकिड़े अल्लाह जे वली जो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बरगुज़ीदो फरमाए ऐं जहिड़ो शरफ़ उनखे अता फरमाए, यानी कुल जो अबो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जंहिंजे वजूद मां पंहिंजे नबियुनि जो ज़ुहूर फरमायो, दुनिया इंसानियत खे आबाद फरमाई, वो हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। उन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आयो जो दुनिया कुफ़र सां भरिजी वई ऐं उन जे विच में अल्लाह जो नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जेके अल्लाह जे मख़लूक़ खे हक़ जे तरफ़ दावत ॾींदा रहिया, तौहीद जी दर्स उन्हनि खे ॾींदा रहिया, पर दुनिया उनखे क़बूल करण लाइ तयारु न रही। जंहिं करे हज़रत नूह अलैहिस्सलाम खे सानी आदम जो लक़ब मिलियल आहे। तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन जी क़ौम जे मथां पाणी जे अज़ाब खे नाज़िल फरमाई। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नबी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे ऐं उन जे मञीदड़नि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे रहम ऐं करम सां उनखे महफ़ूज़ फरमाया आहिनि। इहो क़िसो अल्लाह ताला जी क़ुरान पाक जे मुतअद्दिद आयात करीमा जे अंदरि मौजूदु आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम, नूह जेको आहे उनजो लक़ब आहे ऐं इन जो इस्म मुबारक आहे अब्दुल गफ़ार। मुफ़स्सिर इकराम लिखनि था हज़रत नूह अलैहिस्सलाम जो नालो अब्दुल गफ़ार आहे, पर कसरत सां रोअण जे करे इन जे मथां नूह जो लॻी, यानी नूह घणो रोअण वारे खे चइबो आहे नूह न। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे सानी आदम जो हुजण जो लक़ब मिलियो त वरी दुनिया जे तख़्ते ते आयो, वरी उन अची दुनिया खे आबाद कयईं। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात दुनिया खे आबाद कयईं। अॻिते इरशाद फरमाए त व आल इब्राहीम, ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद खे बि बरगुज़ीदो फरमाई। ख़ुसूसन अंबिया बनी इसराईल उहे बि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी आल में आहिनि ऐं असांजो आका हबीब किबरिया सैयदुल अंबिया महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उहे बि आल इब्राहीम में शुमार आहिनि। हालांकि ॾिसो त मथो इस्म आयो हज़रत आदम अलैहिस्सलाम जो, नूह अलैहिस्सलाम जो, हिते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो सिर्फ़ु हुजे हा, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आल इब्राहीम जो लफ़्ज़ ॾेई करे त अल्लाह ताला नबियुनि खे बि शरफ़ वारो फरमायो आहे, पर नबियुनि जी औलाद खे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शरफ़ फरमायो आहे। यानी कंहिंजो वॾो बुज़ुर्ग आहे, सालिहो आहे, नेक माण्हू आहे, वॾो जेको आहे न, अल्लाह ताला उन वॾे जो बरकत उनजी औलाद खे नसीब फरमाए। आल जो लफ़्ज़ इन करे आयो आहे त मथां केरु हिकिड़ी बुज़ुर्गी हूंदी आहे, वह बि अल्लाह जे तरफ़ां हूंदी आहे, अल्लाह कंहिंखे नबी नबूअत अता फरमाई। हिन वक़्तु अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ त ॿियो को नबी क़यामत न आहे, न थींदो, न थियो आहे। हाणे बरगुज़ीदी ऐं नेकी हुजण जो शरफ़ ऐं शान शरफ़ कंहिंखे थो मिले, उनखे थो मिले जेको उनजी आल में दाख़िल आहे। अल्लाह ताला आल जो ज़िक्र फरमाए त आल इब्राहीम, यानी इब्राहीम अलैहिस्सलाम जी औलाद खे बि असां शरफ़ वारो फरमायो आहे। इन करे नेकनि जो औलाद हुजनि, सालिहनि जो औलाद हुजनि, इहा बि हिकिड़ी अल्लाह जे तरफ़ खां शराफ़त आहे, रब जंहिंखे नसीब फरमाए। फरमाए त व आल इमरान अलल आलमीन, ऐं इमरान जी औलाद खे बि जहाननि जे मथां फ़ज़ीलत अता फरमाई। हीउ इमरान केरु आहे? इहो हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला जो बाबो सॻड़ो आहे। इमरान जीअं त अव्हांजी ख़िदमत में मां अर्ज़ु रखियो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ जो नालो बि इमरान आहे। हिन इमरान मां मुराद हज़रत बीबी मरियम आहे ऐं उनजो वालिद गिरामी आहे
ऐं अलाह ताला ॿुधाए आल इमरान, आल इमरान मां मुराद यानी असां इमरान जी औलाद खे बि शर्फ़ वारो फरमायो आहे। उनजी औलाद वरी कहिड़ी हुई? मरियम हिकिड़ी बसि, ॿी कोन हुई। हा, वरी उन मां अलाह ताला जी ज़ाती बाबरकात हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो, यानी ॿ थी पिया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वरी दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा थियो न, हुन शादी कोन कई, कुझु ज़मानो रहियो, अलाह ताला हुनखे मथे खणाए छॾियो। हाणे आल इमरान जे अंदरि सिर्फ़ु ॿ शख़्सियतूं आहिनि, हिकु बीबी मरियम रज़ी अलाह ताला अन्हा जेका इमरान जी धीउ आहे, ऐं ॿियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाती बाबरकात, यानी इनखे आल इमरान करे या इमरान जी औलाद, यानी चइजे ईअं थो जो को वॾो ख़ानदान आहे, को वॾो कबीलो आहे, पर उनजे वजूद मां जीअं शख़्सियतुनि जो ज़ोर थियो आहे, हिकिड़ी अलाह जी वली आहे, ॿियो अलाह जो नबी आहे। यानी औलाद जे अंदरि हिकिड़ो अलाह जो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम आहे, ॿियो औलाद जे अंदरि बीबी मरियम, उहा वली आहे, छो जो औरत नबी नथी थी सघे, वली आहे। यानी माण्हू जंहिंजे ख़ानदान जे अंदरि जेकॾहिं रुॻो हिकिड़ो अलाह जो वली पैदा थी पए, ॼण त हिकिड़ी वॾी कबीलो पैदा थी पए। अलाह जो नबी जो ज़ोर जंहिंजे औलाद मां थियो, ईअं सम्झे त उन्हनि जो बि को वॾो ख़ानदान हिकिड़ो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन्हनि जे वास्ते साबित फरमाया आहिनि। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात मथां इनखे फज़ीलत अता फरमाई आहे। फरमाए त ज़ुर्रियतुम बादुहा मिन बाद, औलाद बाद उनजी ॾऊं बाद जे, वल्लाहु समीउन अलीम, ऐं अलाह ताला ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। यानी उनजी औलाद खे बाज़ खे बाद जे मथां फज़ीलत अता फरमाई। इज़ क़ालत इम्राअतु इमरान रब्बि इन्नी नज़रतु लक मा फ़ी बतनी मुहर्ररन फतक़ब्बल मिन्नी इन्नका अंतस समीउल अलीम। इमरान खे औलाद कोन थींदी, इमरान खे उनजी घरवारी जो नालो हज़रत बीबी हन्ना। उहे ॿ भेणियूं हुयूं पाण, हिकु हन्ना, ॿी बीबी ईशा। ईशा जेका बीबी हुई उहा हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे निकाह में हुई, उनखे बि औलाद न थियो। बीबी हन्ना खे बि न ऐं बीबी ईशा खे बि न। हूअ नबी जी घरवारी, हीअ वली जी घरवारी, यानी इमरान जी घरवारी बीबी हन्ना, वरी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अलाह जे नबी जी घरवारी उहा बीबी ईशा। हज़रत इमरान रब जी बारगाह में दुआऊं घुरंदो त मुंहिंजा मुला मूंखे औलाद अता फरमा। दुआउनि खां पोइ बीबी हामला थी वई, बीबी हन्ना जेका सो हामला थी वई, ऐं सम्झो त हाणे मुंहिंजो हमल बीह वियो आहे, बीबी हामला थी वई। उन बीबी साण छा कयो, रब जी बारगाह में दुआ घुरी त मुंहिंजा मुला जो कुझु बि मुंहिंजे पेट में आहे, मां इनखे तुंहिंजे नाले ते नज़र थी कयां, या ॿियो कमु न कंदो। यानी मतिलबु त हुनजो इहो न हुयो त मुंहिंजे पेट में नियाणी आहे या पुटु आहे, पर ग़ालिब गुमान इहो त मूंखे पुटु आहे, मुंहिंजे पेट में पुटु आहे। मां पंहिंजी औलाद खे तो अलाह जे लाइ नज़र मां कयां थी पई, दुनिया जो कमु हे औलाद मुंहिंजो न कंदो, जेको मां ॿारु ॼणींदसि उहो मस्जिद जो ख़िदमत, ख़ुदा जे घर जी ख़िदमत, उहो कहिड़ो, यानी मस्जिद अक़सा, उहो मस्जिद बैतुल मक़दस। इज़ क़ालत इम्राअतु इमरान रब्बि इन्नी नज़रतु लक मा फ़ी बतनी मुहर्ररन, जेको मुंहिंजे पेट जे अंदरि मुंहिंजो औलाद आज़ादु आहे, इहो मां तुंहिंजे नाले नज़र कयां थी पई। मोला ॿियो कमु मां न कंदुमि, हुनखे तुंहिंजे हवाले, तुंहिंजे हिन पाक जाइ जो ख़िदमत कंदो इहो औलाद मुंहिंजो, इहो दुनिया जो कमु मां उनखां कोन वठंदुमि। फतक़ब्बल मिन्नी, मुंहिंजा मौला तूं मूंखां क़बूल फरमा, इन्नका अंतस समीउल अलीम, ऐं बेशक तूं जेको सो ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे। फलम्मा वदअतहा, जॾहिं उनखे ॼणियाई, क़ालत रब्बि इन्नी वदअतुहा उन्सा, मुंहिंजा मौला मां त न्याणी ॼणी आहे। वल्लाहु आलम बिमा वदअत, अलाह ज़ोर ॼाणे थो जेको हुन ॼणियाई। वलैस ज़करु कल उन्सा, जेको आहे सो नाहे मुज़कर मिसल मोनस जे। व इन्नी सम्मयतुहा मरियम, ऐं इन जो बेशक मां जो नालो मरियम रखियो आहे। व इन्नी ईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम, मुंहिंजा मौला इनखे ऐं इन जी औलाद खे मां शैतान तड़ियल खां तुंहिंजे पनाह में ॾियां थी। हाणे हुनखे गुमान हो त मूंखे पुटु ॼमंदो, मस्जिद खे ॿुहारी ॾींदो, ख़िदमतूं कंदो, नगर खाराईंदो, महिमान जी पासदारी कंदो, पर जॾहिं न्याणी जो ईअं आई त हाणे अर्ज़ु कई त मुंहिंजा मौला मां जो गुमान हुयो त मूंखे पुटु थींदो, तूं ॼाणी थो त मां छा ॼणियो आहे, पर मां पंहिंजे वाइदे खां कोन फिरंदुसि, जो ॼणियो आहे मौला तुंहिंजे हवाले आहे।
जो तो अता फरमायो आहे मौला तुंहिंजे हवाले आहे। हज़रत बीबी मरियम ॼमी पई हज़रत बीबी हन्ना जे घर में, हिन जो वालिद गिरामी जेको सो वफ़ात करे वियो। हामला हुई बीबी, जंहिंजो पीउ गुज़ारे वियो बीबी मरियम जो। हाणे बीबी खे यानी उहो नज़र पूरो करिणो पइजो जेको अलाह जे वास्ते कयो वियाई। हिन अहिड़ा माण्हू बि दुनिया में थिया जेके पंहिंजा बच्चा बि अलाह जे नाले ते नज़र कंदा हुआ। असां त ख़ुदा जे नाले ते नज़र करण लाइ तयारी कोन हुई, माल न ॾींदासीं, पर पंहिंजे जिगर जा टुकड़ा उहे बि अलाह जे नाले ते ख़ुदा जे नाले ते नज़र कनि पिया। हज़रत बीबी हन्ना रज़ी अलाह ताला अन्हा उन हज़रत बीबी मरियम खे पंहिंजे कपिड़े में वेढ़े करे ऐं मस्जिद अक़सा में बैतुल मक़दस में खणी आया त मां नज़र बासियो हुअमि त मुंहिंजो रब करीम मूंखे जेका बि औलाद ॾींदो मां मस्जिद जी ख़िदमत जे लाइ छॾींदुसि, बैतुल मक़दस जी ख़िदमत जे वास्ते छॾींदुसि। सो मां जेको आहे सो ही न्याणी ॼणी आहे। हाणे मां पंहिंजे वाइदे खां कोन थी फिरां ऐं उते जेके हुआ मुजावर जेके ख़िदमतगार हुआ न्याणी खणी अची उन्हनि जे हवाले ते इंशाअल्लाह ताला अॻिते ज़िक्र हलंदो। अलाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे सम्झण खां बाद में अमल करण फरमाए। ममा तौफ़ीक़ इल्ला